अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उमेद कयां पियो सभु तो ठीक ठाक हूंदा। दोस्तों, हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां पियो ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जे बाबति। हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि हालार ख़ान ऐं ओठे वारनि जी जेकी दुश्मनी शुरू थी चुकी हुई पहिरियां खां ई। अॼु उनजो फ़ैसिलो हुयो हालार ख़ान ऐं ओठे वारनि जो। उन में हालार ख़ान पंहिंजा बयान ॾिना ऐं हालार ख़ान गफ़ार ख़ान खे फ़ोटू ॾेखारिया जेके पहिरियां कलसुम हालार जा फ़ोटू वायरल कया विया हुया। दोस्तों, उन्हनि में गफ़ार ख़ान बयान ॾिनो त हिननि में का बि अहिड़ी सचाई फ़ोटुनि में नाहे जंहिं ते मां फ़ैसिलो हालार ख़ान खे ॿुधायां। तव्हां अहिड़ो सबूत खणी अचो जेको हालार जे ख़िलाफ़ु हुजे ऐं मां हालार ख़ान खे सज़ा ॿुधायां। दोस्तों, कमाल ख़ान जी कोशिश सां कलसुम सां वाइदो करे शादीअ जो ऐं कलसुम खे फेराए ऐं हालार ख़ान जे मथां बयान ॾियाराए छॾियो आहे। हाणे ख़बर दोस्तों, कलसुम हालार जे मथां बयान ॾेई चुकी आहे त ही फ़ोटू हालार जा ऐं मुंहिंजा बिल्कुलु सही आहिनि ऐं सचो आहे। ऐं दोस्तों, कमाल ख़ान कलसुम सां वाइदो कयो आहे त मां तोसां शादी कंदुमि। छा कमाल ख़ान कलसुम सां शादी कंदो या न कंदो? दोस्तों, हाणे ख़बर पए त गफ़ार ख़ान हालार ख़ान खे कहिड़ी पियो सज़ा ॾे। गफ़ार ख़ान वधीक चयो त हिन जे ॻोठ जे अमुन ख़ातिर मां कुझु बि करे सघां थो। महिरबानी करे हथ जोड़ कयां पियो सभिनी खे त खीर खंड थी वञो। दोस्तों, अॼु जो वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कंदा।